एक भी अहम ख़बर अवां खे ॾींदा हलूं। भान सैदाबाद में बाईपास रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नतीजे में एक ॼणो फोत थी वियो आहे जॾहिं त हिकु ज़ख़्मी आहे। अवांखे आगाह कंदा हलूं। अहम ख़बर आहे भान सैदाबाद में बाईपास रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो फौत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। हादसे जे नतीजे में सलाउद्दीन शहाणी फौत थी वियो आहे। अतर शहाणी ज़ख़्मी आहे। ज़ख़्मी जी हालत गणती जोगी ॿुधाई पई वञे। अपडेट कयूं पिया। अहम ख़बर आहे भान सैदाबाद में बाईपास रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियो आहे। नतीजे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं हादसे जे नतीजे में सलाउद्दीन शहाणी फौत थी वियो आहे जॾहिं त अतर शहाणी ज़ख़्मी थी पियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं भान सैदाबाद में मुज़फ़र खोखर का। मुज़फ़र आगा कजो छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, भान सैदाबाद बाईपास रोड ते कार ऐं मोटरसाइकिल विच में ज़ोरदार टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु शख़्स सलाउद्दीन शहाणी नाले सां जेको आहे उहो फौत थी वियो आहे, जॾहिं त मोहम्मद अतर शहाणी जेको मोटरसाइकिल सां गॾु उहो ज़ख़्मी थी पियो आहे। जेको हादसे जो सबबु तेज़ रफ़्तारी ॿुधाइबो वञे त जेका कार आहे उहा दादू खां चवण जे तरफ़ वञी रही त मोटरसाइकिल सवार अचानक कार जे साम्हूं अची विया, जंहिंखां पोइ ख़ौफ़नाक हादसो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु शख़्स जेको आहे उहो सॼे ते पहुची वियो। ॿियो जेको ज़ख़्मी शख़्स हो हुनखे फौरी तौर ते भान जे अस्पताल में पहुचायो वियो, जिते पहिरीं फर्स्ट एड खां पोइ हुनखे चवण अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।